कल अवां ॾिठो त सिंध असेंबलीअ में ठाराव बि पेश कयो वियो ऐं पाक चाइना दोस्तीअ खे ॾाढो साराहियो वियो आहे। इन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? सिंध में त पीपल्स पार्टीअ जी गवर्नमेंट आहे ऐं पीपल्स पार्टीअ जा चाइना जी कम्युनिस्ट पार्टीअ सां इलाही पुराणा तालुकात आहिनि। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब जी चाइनीज़ लीडरशिप सां, जंहिंमें भले माओज़ी तंग हुजे या चोइलाई हुजे, त उन्हनि सां हुन जी ज़ाती वाक़फ़ियत हुई ऐं चोइलाई सां हुन जी ज़ाती दोस्ती हुई। इन आहे छा, इन तव्हांखे यादि हूंदो त इन कुझु साल पहिरियों चाइनीज़ कम्युनिस्ट पार्टीअ बि हिकिड़ो वॾो इवेंट कयो, जंहिंमें ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे, शायदि पाकिस्तान जी हिकिड़ी पार्टी हुई जिन खे हुननि कम्युनिस्ट पार्टीअ जे उन्हनि प्रोग्रामनि में शिरकत जी दावत ॾिनी हुई, जंहिंमें बिलावल साहब जन उते शिरकत बि कई हुई। सो जेको उन तनाज़ुर में जेकॾहिं ॾिसिजे त हीअ पीपल्स पार्टीअ जी जेको चाइना सां रिलेशनशिप आहे, ऐं वरी उहा पीपल्स पार्टी गवर्नमेंट जेकॾहिं सिंध असेंबलीअ में इजलास खणी आयो ऐं बाक़ी पार्टियुनि बि उन्हनि खे सपोर्ट करे ऐं उहो जेको रेज़ोल्यूशन पास कयो, त इहो इन पर्सपेक्टिव में ॾिसणु घुरिजे, सुठी ॻाल्हि आहे। वी शुड बी रिकॉग्नाइज़िंग अवर ओल्ड रिलेशनशिप विद चाइना। बिल्कुलु ठीकु। अच्छा साईं, छा सम्झो था त चाइना वधीक कहिड़नि शोबनि में पाकिस्तान जे अंदरि सरमायाकारी करे सघे थी, पंहिंजा बिज़नेस एवेन्यूज़ खोले सघे थी? ॾाढो तव्हांजो इंट्रेस्टिंग सुवाल आहे। जेको चाइना सीपेक फेज़ 1 कयो, सीपेक 1 में हुननि वटि मोस्टली इंफ्रास्ट्रक्चर जा प्रोजेक्ट हुया ऐं एनर्जी जा प्रोजेक्ट्स हुया। जी साईं। पर हाणे जेको प्लान था कनि सीपेक 2, इन में स्पेशल इकोनॉमिक ज़ोन्स, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में कोऑपरेशन ऐं एग्रीकल्चर में कोऑपरेशन, इहे हिननि जा 3 फोकस एरिया हूंदा जिन में ऐं इन्हनि टिनी में बि मां ॿुधाईंदो हलां त चाइनीज़ टेक्नोलॉजी काफ़ी एडवांस्ड आहे। हुननि जी पर एकड़ यील्ड जेका आहे इलाही सारनि मुल्कनि खां घणी आहे। जंहिं नमूने सां काओ ब्रीडिंग हुते कनि था ऐं उन काओ जो उहो नस्ल जेको आहे जंहिं नमूने सां खीर ॾिए थो, इहे माना डेयरी फार्मिंग हुजे या एग्रीकल्चर हुजे, जेको डेयरी फार्मिंग बेसिकली एग्रीकल्चर जो ई सब सेक्टर आहे, ऐं ITM में हुजे, चाइना इलाही एडवांस्ड आहे ऐं उन सां कोऑपरेशन में टेक्नोलॉजी ट्रांसफर थींदी, माण्हू असांजा कुझु सिखंदा ऐं प्लस में असां वटि इकोनॉमिक ग्रोथ थींदी। उनखे जेकॾहिं सुठे नमूने सां इस्तेमालु कजे त काफ़ी असां उन मां लाभ वठी सघूं था।